प्यारा बारो असां साह खणण जो सिरिश्तो पूरो करे चुका हूँ। हाणे असीं साह खणण जे हिन अमल में कुछ नुक्स पढ़ंदासीं। हूँ त केतिरा ई नुक्स थियनि था, पर हिते पाण हिन बाब में ॾिनल जेके आहिनि उन्हनि खे पढ़ूं पिया। सभ खां पहिरीं असां वटि ज़ुकाम आहे, जंहिंखे पाण अंग्रेज़ी में कोल्ड लिखूं। ही आम तरह ते साल जे सभिनी मौसमनि में थींदो आहे। हिन जो सबबु ही माहौलियाती आलूदगी जे करे थिए थो। ही साह खणण जे अमल में या पाण चऊं त साह खणण जे मथे हिसे जो नुक्स आहे। हिन में नक ऐं निड़ी मुतासिर थियनि था। सिम्पटम्स अलामतूं इन्हनि जूं अलामतूं असां वटि बुखार थींदो आहे, नक जो बंदि थियणु या उन जो वहणु, गले में सूर थियणु, इहे इन्हनि जूं अलामतूं आहिनि। इन खां अलावा हिन जो आम तौर ते को बि इलाज न आहे, पर जेके अलामतूं थियनि थियूं, गले में सूर थियणु या खंघि पिणु हिकिड़ी अलामत आहे, त असीं इन्हनि अलामतुनि जी दवा वठी करे इनखे जेको असां ख़तमु करे सघूं था। हाणे असां वटि ॿियो जेको नुक्स आहे उहो आहे टीबी। नंबर 2 टीबी, जंहिंखे सिंधी में पाण सिल चऊं। ही ॾिसो, साह खणण जे हिन रस्ते में जेको मथियों हिसो आहे उन जो नुक्स आहे। जॾहिं त टीबी साह खणण जे हिन रस्ते जे हेठें हिसे जो नुक्स आहे, जंहिंमें फिफड़ मुतासिर थियनि था। त पाण हिनखे हीअं लिखंदासीं, टीबी या हिनखे फुल फॉर्म ट्यूबर क्लोसिस थिए थो। ही साह वारे अमल में फिफड़नि जी बीमारी आहे। हिन खे हिकिड़ा मख़सूस बैक्टीरिया, खूरदबीनी वारा जानदार टीबी खे जनम ॾियनि था, जिन्हनि जो नालो आहे माइकोबैक्टीरियम ट्यूबरक्लोसिस। माइकोबैक्टीरियम ट्यूबरक्लोसिस। इहे मख़सूस बैक्टीरिया आहिनि जंहिंजे करे टीबी थिए थी पई। टीबीअ जूं अलामतूं असां वटि इहे आहिनि: बुखार, कमज़ोरी, थुक में रत जो अचणु ऐं
घणे अरसे वारी खंघि या जंहिंखे पाण चऊं त मुदे वारी खंघि यानी क्रॉनिक कफ। हिन सां गॾोगॾु कुझु ॿिया सिम्टम्स जीअं जिस्म जो वज़न घटि थियणु, राति जे टाइम ते पघर अचणु, ऐं उमूमन टीबी ॾिठी वई आहे त जेका ग़रीब तबिको मुआशिरे जो जेको ग़रीब तबिको आहे उन्हनि में थिए थी, छाकाणि त उते सफ़ाई जो एतिरो ख़्यालु न आहे ऐं इहो बैक्टीरिया माण्हुनि जे खाधे या ग़िज़ा में ॾिठो वियो आहे। इहो विचड़ंदड़ बैक्टीरिया उन्हनि में घणो जेको आहे सो ज़ाहिर थिए थो, तंहिंजे करे उन्हनि में माइकोबैक्टीरियम ट्यूबरकुलोसिस थिए थी पई। हाणे इन जो इलाजु मख़सूस मुदे ताईं कोर्स थिए थो, तक़रीबन 6 महीननि ताईं एंटीबायोटिक्स ऐं कुझु ॿियूं दवायूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि जंहिंजे ज़रिए टीबी खे ख़तमु करे सघिजे थो। हाणे असां वटि दम जी बीमारी आहे, एज़मा। इहो ॾिठो वियो आहे त ही मोरूसी बीमारी आहे। मोरूसी बीमारी आहे जेका वालदेन खां औलाद में मुंतकिल थींदी आहे। हिन में जीअं असां वटि टीबी हिन साह वारे रस्ते जे हेठे हिसे जो नुक्स हुयो, इहो बि हेठे हिसे जो नुक्स आहे। हिन में फिफड़नि जूं जेके ब्रोंक्यूल्स आहिनि, ब्रोंक्यूल्स नलियूं सुॼियल रहनि थियूं। हिन जूं अलामतूं ॾिठियूं इहे वयूं आहिनि त नंढड़ा साह खणणु, नंढा साह यानी मरीज़ खे साह खणण में तकलीफ़ थींदी आहे, छातीअ में सूरु, खंघि। हाणे असां अगरि ॾिसूं त ही दम जी बीमारी आहे छा, असुल में ही हिकिड़ो मुखालिफ़ रद्द अमल आहे ऐं उहो रद्द अमल एलर्जिक रेस्पॉन्स आहे, हिकिड़े क़िस्म जो एलर्जिक रेस्पॉन्स। त ही हिकिड़ो मुखालिफ़ रद्द अमल आहे, हिकिड़ो एलर्जिक रेस्पॉन्स आहे। कंहिंजे ख़िलाफ़ माहौल में अगरि घिम थिए थी, ह्यूमिडिटी आहे, उन जे ख़िलाफ़ हिकिड़ो एलर्जिक रेस्पॉन्स आहे, छाकाणि त दम जे बीमारीअ वारो मरीज़ घिम में ज़्यादा देरि ताईं न बीह सघंदो या उनखे साह खणण में तकलीफ़ थींदी आहे। गॾोगॾु गदलाइण असां वटि, पॉल्यूशन, इन जे ख़िलाफ़ बि इहो हिकिड़ो रद्द अमल आहे। या ज़ुकाम खंघि थिए थो, कोल्ड, त इन्हनि शयुनि जे ख़िलाफ़ ई एलर्जिक रेस्पॉन्स आहे दम जी बीमारी जो हुजणु।